काॾे वई आहीं? मानी का बोत दे ना। मानी काकी ढकड़ी पई अचई, पहिरीं उनखे मुंहुं ॾे पोइ मानी ॿुधाई थी। काकी ढकड़ी किथे पाटोड़े पुछा त कोन कंदी वते। ईअं ई सम्झ, जेका ॻाल्हि हाव ते तरी ईंदी अथसि न, पोइ भले महीनो छो न गुज़री वञे, लहंदी कान अथसि। कज़ी हो कज़ी जी काकी। पर ॻाल्हि घाटे खां चढ़ी वई आहे। हाणे ऐबन खे ढकण जे लाइ का गुंजाइश ई कोन रही आहे। हाणे ॾुकार पासिरियूं चिपियूं करे छॾियूं आहिनि। तो भाई अटे लप खां वतूं था बाथूं खाईंदा। वेहण जे लाइ त ॿई ज़ाल मुड़ुस चओ कोन था, सो पाण ई थी वेहां। मुंहिंजे दरवेश पुट जी हणी ने पाॾे कमीस ई खाई छॾी आहे। काकी ढकड़ी कपिड़ो क़यामत ताईं नाहे हलंदो। छा ॿुधी? कपिड़े फाटण जो कमु आहे। आओ बा कपिड़े फाटण जो कमु आहे न। आओ आओ हाओ त पोइ ठीकु आहे। काकी हे कहिड़ो ज़ुल्म करे छॾी। अबा कपिड़ो क़यामत ताईं कोन हलंदो बच्चा, सम्झई? कपिड़े फाटण जो कमु आहे। हाणे या कमीस पाए सॼे ॻोठ में वटि दाह ॾींदो त काकी मुंहिंजी कमीस फाड़े वई। का ॻाल्हि कोन्हे अबा, का ॻाल्हि। तूं वरी जाज लाइ दंद थी कढी सॼी कमीस फाड़े वई। तूं असांखे थो चए न त काकीअ खे मुंहुं कीअं तुंहिंजो हाणे ख़बर पई। हाणे ॾेसि मुंहुं। वो ॾींदो त तूं सुई खणी आ। मूंखे बि क़ुरान खणा जो सॼे साल में कमीस मटाया। इहा ई पाई तूं। मां बि न सिबी ॾींदी मां, इहा ई पाइणी पवंदई। ठीकु त ख़बर पए घोट वारनि खे। भले पे मां ई गॾु पाई करे न ॾींदी वञे साईं। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।